IMF पाकिस्तान में करप्शन के मुआशी समाजी तरक्की में सब खां वॾी रंडक करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त ताक़तवर या सरकारी इदारनि सां जोड़ियल टोला करप्शन जे सब खां ख़तरनाक शिकल आहे। मुल्क में करप्शन जो पुराणो मसइलो मुल्की तरक्की खे नुक़सान पहुचाए रहियो आहे। मुल्क में ज़रूरत खां वधीक रेगुलेशन ऐं रंडकूं हर शोबे जी तरक्की खे मुतासिर करे रहियूं आहिनि। इदारती सुधारा, शफ़ाफ़ियत खे हथी ऐं मज़बूत हुकुमरानी पाकिस्तान जी मुआशी बहितरी लाइ अणचर आहे। KPJ खुरम ज़िले में सिक्योरिटी फोर्सेस जूं ॿ धारदार कार्रवायूं। भारतीय हिमायत याफ़्ता 23 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त खुरम ज़िले में हिकु कार्रवाई में फायरिंग में 12 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। खुरम में ॻुझे इतला ते ॿी कार्रवाई में 11 ख़ारिजनि खे मारियो वियो आहे। ऑपरेशन अज़म इस्तेहकाम तहत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी रहंदो। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी यूरोपियन पार्लियामेंट जे मेंबरनि सां मुलाक़ात। परॾेही आफ़ीस तर्जुमान जो चवणु आहे त मुलाक़ात पाकिस्तान हाउस ब्रसल्स में आजियान जे मौक़े ते थी। मुलाक़ात दौरान पाकिस्तान यूरोपीय यूनियन लाॻापनि में वधीक सहकार बाबति ख़्यालनि जी ॾे वरिती। इलाक़ाई ऐं आलमी सूरतहाल बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थी रहियो आहे। 59 नुकाती एजेंडा ते बहस कयो वेंदो। सभु कमेटियुनि जे नईं सरजोरजक जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो। सूबे में ग्रेड 5 खां 15 ताईं बर्तन जे ते लॻल पाबंदी जे ख़ात्मे वारे फ़ैसिले जी बाज़ाब्ता मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। सनत, ज़राअत ऐं कमर्शियल ज़मीनुनि लाइ नवनि शर्तुनि जी मंज़ूरी एजेंडा में शामिल। हैदराबाद में क़ब्रिस्तान लाइ ज़मीन अलाट करण ऐं बेस प्राइज़ जी मंज़ूरी बि एजेंडा जो हिसो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां एशियाई तरक़ियाती बैंक जी कंट्री डायरेक्टर इमान फिन जी मुलाक़ात। सीनियर सूबाई वज़ीर शजीर इनाम मेमण, जाम खान शोरे ऐं ॿियनि जी बि शिरकत। एशियाई तरक़ियाती बैंक जे सहकार सां हलंदड़ तरक़ियाती रिथाउनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां रेडलाइन मनसूबे ते हिकु दफ़ो ॿीहर कमु शुरू थियण ते इत्मिनान जो इज़हार। संदसि चवणु आहे त सिंधी अवाम लाइ एशियाई तरक़ियाती बैंक जा मनसूबा इत्मिनान जोगा आहिनि। एशियन बैंक सिंध सरकार जी पुराणी एतमाद जोगी भाईवार आहे। ट्रांसपोर्ट, पाणी, मौसमियाती हिफ़ाज़त ऐं इंफ्रास्ट्रक्चर में मज़बूत क़दमनि जो सिलसिलो जारी रहंदो। मनसूबा वक़्त ते मुकमल करणु सिंध सरकार जी पहिरीं तरजीह आहे। पीरगोठ भरिसां जतोई हलरा बिरादरी में संगावती तकरार तां झेड़े में 4 ॼणा क़त्ल। कचे वारे इलाइक़े में झेड़े दौरान धणी बख़्श ॻोल्हण माज दलरो ऐं आज़म जतोई गोलियुनि जो ख़ाज। इलाइक़े में छिकताण। मिठी में पुलिस हथां महाजविल नौजवान जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाशरकी धरणो। नगर पार्कनि में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जो एहतजाजी मुज़ाहिरो कढण में वाक़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। SSP वाक़े जो नोटिस वरितो। SHO समेत 4 पुलिस अहलकार मुअतल। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान रमज़ान खुसे खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। ककड़ भरिसां मेहंदी जी तक़रीब में ख़ुशी मां हवाई फायरिंग। घोट जी चाची फोत, नींगरी ज़ख़्मी। फायरिंग जे नतीजे में घोट जी चाची हसीना भुट्टो फोत ऐं 12 वरनि जी मुस्कान ज़ख़्मी। औरत जे मुड़ुसु मोहम्मद हुसैन भुट्टो जो चवणु आहे त संदसि भाइटे यासिर भुट्टो ख़ुशी मां फायरिंग कई, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो। कोटड़ी में मोहन दड़ो एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। मुसाफ़िर मौजूदा नमूने महफ़ूज़। लाड़काणे वेंदड़ मोहन दड़े एक्सप्रेस सां हादसे सबबि डाउन ट्रैक मुकमल तौर बंद। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी। सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। नवाबशाह जे HM ख्वाजा ऑडिटोरियम में ख़ानगी स्कूल तरफ़ां सक़ाफ़ती तक़रीब। सक़ाफ़ती बेस वॻा पहिरें गीतनि ते रक़्स। फिफ़िरे जे तालीम खाते जे आफ़ीसरनि तरफ़ां सक़ाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। ऐं टे मुल्की सीरीज़ में श्रीलंका ऐं ज़िम्बाब्वे जी टीमुनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। ॿिन्ही टीमुनि विच में मैच रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी।